दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे असांजो ही एजुकेशनल चैनल आहे। हिन में असां एजुकेशन जे मुतालिक़ वीडियोज़ सेंड कंदा रहंदा आहियूं जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इम्तिहाननि जी तयारी में हेल्प कनि। उन मां जेके आहिनि से माण्हू जॉब जी तयारी कंदड़ माण्हू बि हेल्प वठी सघनि था ऐं जेके स्टूडेंट्स आहिनि उहे बि हेल्प वठी सघनि था। त दोस्तों, ही सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो किताबु आहे, इंग्लिश ही पंहिंजो लैंग्वेज में आहे ऐं हिन जी बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त हीअ तमामु भलो किताबु आहे ऐं जेको PDF फॉर्मेट में कलर में बि आहे। ऐं हिन में जेके टॉपिक्स आहिनि, आहे त क्लास 7 जो ही बुक जनरल साइंस जो, पर ही IBA जे पारां थींदड़ या मुख़्तलिफ़ NTS जे पारां थींदड़ मुख़्तलिफ़ जेके टेस्टूं आहिनि जॉब्स जूं, उन में जनरल सेक्शन और जनरल साइंस जो जेको सेक्शन आहे उन खे ही सुठी रीति कवर थो करे। त तकिड़ो हिकिड़ो रिव्यू कयूं चैप्टर्स जो, हिन में छा छा आहे ऐं उन खां पोइ पहिरें चैप्टर मां कुझु ॾिसंदासीं। ह्यूमन ऑर्गन सिस्टम्स आहिनि पहिरें चैप्टर में, ट्रांसपोर्ट सिस्टम इन ह्यूमन प्लांट्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ऐं पाणी जे बारे में हिकिड़ो चैप्टर आहे, एटम्स जे बारे में हिकिड़ो चैप्टर आहे, फिज़िकल एंड केमिकल जेके आहिनि हालतूं मादे जूं, उन जे मुतालिक़ आहे, हीट जे मुतालिक़ आहे, लाइट साउंड वेव्स ऐं इलेक्ट्रॉनिक्स जे मुतालिक़ बि हिकिड़ो चैप्टर आहे ऐं स्पेस जे मुतालिक़ ॿिनि में आख़िरी चैप्टर आहे। चलो घणो टाइम नथा वठूं, अचूं था पंहिंजे पहिरें चैप्टर जे बारे में त ॾिसूं हिन में आहे छा। ह्यूमन ऑर्गन सिस्टम चैप्टर जो नालो आहे ऐं बुनियादी साइंस आहे। असां पढ़ी आहे गुज़िरियल जेके मया, यानी कि जेके 7 खां हेठि जेके क्लासिस आहिनि उन्हनि में बि तमामु घणी इंफो मिले थी। जेकर तव्हां चाहियो त 5 जो किताबु आहे या 6 जो आहे, इवन 4 जो आहे, उन में बि तव्हांखे साइंस जेका आहे सा बेसिक एतिरी मिली वेंदी, तव्हां हिननि टेस्टनि में काफ़ी क़दुरु बनाए जेके इम्तिहान यानी जेके सुवाल आहिनि उहे हल करे वेंदो। त ही ह्यूमन ऑर्गन सिस्टम छा आहे? असां बेसिक इहो आहे त सेल, टिश्यू, ऑर्गन्स इहे गॾिजी करे छा ठाहींदा आहिनि, सिस्टम ठाहींदा आहिनि। सेल्स पाण में मिली टिश्यूज़ ठाहींदा आहिनि, टिश्यूज़ जेके पाण में मिली ऑर्गन्स यानी उज़वा ठाहींदा आहिनि ऐं उन खां पोइ सिस्टम ठहनि था, जीअं हाज़मे जो सिस्टम आहे, डाइजेस्टिव सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, साह जो खणण जो जेको निज़ाम आहे उहो आहे। त इहे सिस्टम्स पाण में मिली करे वरी ऑर्गेनिज़म यानी कि जानदार ठाहींदा आहिनि। असां हिन में ॾिसूं था डाइजेस्टिव सिस्टम। डाइजेस्टिव सिस्टम माना हाज़मे जो निज़ाम। हाणे हिन में ॾिसो तमामु ज़बरदस्त हिन में डायग्राम ठहियलु आहे। असां अॻे पढ़ंदा ॾिसंदासीं त किताब जेके हूंदा हुननि में सिंपल हिकिड़ा ब्लैक एंड वाइट टाइप ते इमेजिस हूंदा हुआ ऐं दिलकश न हूंदा हुआ। हींअर तव्हां ॾिसो केतिरो हुन में बहितरीनु हिकिड़ो, हालांकि किताब सिंटेक्स जो आहे पर इंग्लिश में आहे ऐं ज़बरदस्त आहे। हाणे ॾिसो हिते डाइजेस्टिव सिस्टम माउथ खां शुरू पियो थिए, ठीकु आहे, माउथ, उन खां पोइ ज़ुबान में जेको असां खाधो असांजो लहे थो, ॾंदनि जे ज़रिए असां टोड़ियूं था, फेरेंक्स निर्गत खां थींदो, हेठि वेंदो, इसोफेगस खाधे जी नाली आहे, इन खां थींदो खाधो जेको असांजो स्टमक में यानी मैदे में वेंदो आहे ऐं लिवर ऐं गाल ब्लैडर जेके आहिनि इन मां हिते जेको आहे सो इहे बि इन में हेल्प कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जूसिस जेके आहिनि उहे निकिरंदा आहिनि ऐं मिलंदा आहिनि जेको सो असांजे खाधे सां। ऐं खाधो जेको उन खां पोइ अंडनि में पहुचंदो आहे, स्मॉल इंटेस्टाइन एंड लार्ज इंटेस्टाइन, यानी नंढो आंडो ऐं वॾो आंडो ऐं फाइनली जेको आहे सो रेक्टम या एनस जे ज़रिए असीं जेको आहे सो डाइजेशन जो जेको अमल आहे मुकमल थींदो आहे ऐं एक्सक्रेशन थींदी आहे खाधे जी ऐं असांजो जेको आहे सो ब्लड ठहे थो ऐं खाधो जेको आहे असांजो एनर्जी में तब्दील थिए थो। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो सिंपल हिकिड़ो तारुफ़ थी हलियो डाइजेस्टिव सिस्टम जो। अच्छा, हाणे वधीक ॾिसूं था त ह्यूमन डाइजेस्टिव सिस्टम जे बारे में ई छा पियो ॿुधाए असांखे। हिकिड़ियूं ॻाल्हियूं असां बयानु कयूं। हाणे तव्हां वीडियो जेको आहे सो तफ़सील में वेंदासीं त तमामु डिघी थी वेंदी। बहितर इहो रहंदो त तव्हां हीअ किताबु जेको आहे सो PDF फॉर्मेट में डाउनलोड करे वठो ऐं जेको आहे सो इंग्लिश जे तव्हांखे सम्झ में नथी अचे, कुझु ॻाल्हियूं लफ़्ज़ नवां था अचनि त तव्हां डिक्शनरीज़ खे बि यूज़ कयो। ऐं हाणे हिन में छा आहे, पहिरीं माना ही सिस्टम्स खे बयानु कंदो आहे, उन खां पोइ जेको आहे सो उन जा जेके बीमारियूं वग़ैरह आहिनि उहे बि हिते बयानु थींदियूं आहिनि। हाणे सिंपली असां हीअ था ॾिसूं, नंढो पोर्शन आहे, वाई डू वी नीड फूड। पहिरियों बुनियादी सवाल आहे त खाधो असांखे छो खपंदो आहे। ठीकु आहे, सही सिधी ॻाल्हि आहे, असांखे एनर्जी जी ज़रूरत पए थी कमकार जे लाइ, हलण फिरण जे लाइ, सिहत खे मेंटेन करण जे लाइ, त असां खाधो इन्हनि शयुनि जे उसूल जे लाइ असां खाधो खाईंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां पोइ ॾिसो डाइजेशन जा क़िस्म थो ॿुधाए घणा आहिनि। डाइजेशन आर ऑफ 2 टाइप्स,
हिकिड़ी आहे फिज़िकल डाइजेशन is a mechanical breakdown of the food into smaller pieces. The digestion provides large surface area for enzyme action. माना जेको फिज़िकली असां जेको खाधे खे टोड़ींदा आहियूं, ठीकु आहे न, त असांजे वात में खाधो वियो, पोइ असांजे मैदे हुनखे जेको सुगारियो, ठीकु आहे, ॾंदनि जे ज़रिए सां हुनखे टोड़ियो, ठीकु आहे, इहा फिज़िकली उहा शइ हिकिड़ी टुटी, ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो छा आहे, केमिकल डाइजेशन इज़ अ ब्रेक डाउन फ्रॉम through enzymes consists of protein molecules which speed up the rate of chemical reaction. ठीक है, पोइ जॾहिं इहा एनर्जी ठहे थी ऐं खाधो जेको आहे सो केमिकली तब्दील थो थिए, इहा थी वई केमिकल डाइजेशन। हाणे ॾिसो डाइजेशन जा जेके स्टेप्स आहिनि उहे ई कहिड़ा कहिड़ा थो ॿुधाए। देयर आर 5 स्टेप्स ऑफ डाइजेशन। पहिरियों आहे इंजेस्शन, माना जेको असां खाधो पंहिंजे वात में विधो, पोइ आहे डाइजेशन यानी ब्रेक डाउन ऑफ लार्ज फूड पार्टिकल्स इनटू स्मॉल पार्टिकल्स, खाधे जो नंढनि टुकड़नि में टुटणु। उन खां पोइ एब्जॉर्प्शन, ठीकु, दीज स्मॉल पार्टिकल्स कैन ईज़िली डिफ्यूज़ थ्रू द वॉल्स ऑफ एलिमेंट्री कैनाल इनटू द ब्लड स्ट्रीम। ठीकु आहे, एब्जॉर्प्शन छा आहे त माना उन खाधे मां खे असां एनर्जी में कन्वर्ट कयो पंहिंजे डाइजेस्टिव सिस्टम जे ज़रिए, ऐं जेको आहे सो उन मां निकिरंदड़ जेका एनर्जी आहे ब्लड जी सूरत में असांजी ब्लड जे वहिकिरे में शामिलु थी। ठीकु आहे, ऐं इन खां पोइ आहे यूटिलाइज़ेशन ऑफ फूड फॉर सेल प्रोसेस। पोइ छा थो थिए, सेल जो जेको प्रोसेस आहिनि सेल जा, उन्हनि में इस्तेमालु थो थिए। इजेशन एनिमल ऑफ एलिमिनेशन ऑफ अनडाइजेस्टेड फूड। ठीकु आहे, पोइ माना जेको आहे सो खाधे जो जेको निकाल आहे उहो थी वियो। हाणे ही सिंपल डेफिनेशन थो ॿुधाए हिते, the large and complex food particles cannot enter into the cell without broken down by our body into smaller, simpler and diffusible form. This process of breaking down food into simple and diffusible molecules is called digestion. ही जेके असां स्टेप्स बयानु कया तक़रीबन उहे साॻियूं ॻाल्हियूं में ही बयानु पियो करे। ठीकु आहे, चलो त ही सिंपल तारुफ़ थी वियो डाइजेस्टिव सिस्टम जो। हाणे ही वरी अॻिते तफ़सील में थो वञे, वधीक तफ़सील थो ॿुधाए सघे त two groups of organs compose the digestive system: the alimentary canal and the accessory digestive organs. Alimentary canal is a continuous tube extending from। अच्छा दोस्तों, ॾिसूं था एलिमेंट्री कैनाल जे बारे में वधीक, त इहो छा छा ते मुश्तमिल आहे। ठीकु आहे, यानी कहिड़ा कहिड़ा ऑर्गन्स आहिनि असांजा जेके उहे एलिमेंट्री कैनाल खे ठाहींदा आहिनि। इट कंसिस्ट ऑफ माउथ, फेरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन एंड एनस। असां मथां ॾिसी आयासीं ऐं डायग्राम में त माउथ, फेरिंग्स, इसोफेगस मैदे जो जेको मुंहुं आहे उनखे इसोफेगस चइबो आहे। स्टमक मैदो पाण नंढो ऐं वॾो आंडो, ऐं एनस यानी निकाल जो जेको असांजो आहे सुराख, उहो एसिताईं माना पूरो ई एलिमेंट्री कैनाल थो सॾिजे। The length of this tract is about 7 meters in a living person. And the length तकरीबन घणी थी थिए 7 मीटर। Accessory digestive organs include the teeth, liver, gallbladder and pancreas. हाँ, सो ॿिया जेके हिन में डाइजेस्टिव ऑर्गन्स आहिनि कहिड़ा कहिड़ा शामिल आहिनि। ॾंद अची विया, वात में अंदरि हूंदा आहिनि लाज़मी। अच्छा, जिगर थी वियो, गॉल ब्लेडर थी वियो, पेनक्रियास थी वियो। हाणे ॿी असांखे ॿुधाए पियो वधीक त जेको असांजो खाधो आहे टेक्स 24 to 30 hours टू कंप्लीट इट्स जर्नी इनसाइड योर बॉडी। माना 24 खां 30 कलाक ताईं तक़रीबन असांजो खाधो जेको आहे सो टाइम वठी वेंदो आहे असांजे जिस्म में डाइजेशन जो जेको अमल मुकमल थियण ताईं। सो व्हेन यू आर हैविंग योर टुडेज़ लंच, योर डाइजेस्टिव सिस्टम इज स्टिल वर्किंग ऑन द लंच दैट यू एट द डे बिफोर। माना जंहिं टाइम ते तव्हां मानी खाओ पिया त तव्हांजे गुज़िरियल ॾींहुं साॻे टाइम ते मां खाधल मानी जेका आहे अञा माना उहा अंडर प्रोसेस हूंदी डाइजेशन जी। ठीकु आहे दोस्तों, अॻिते अच्छा हिकु वीडियो काफ़ी लेंदी थी विया इंशाल्लाह एलिमेंट्री कैनाल जे मुतालिक़ ऐं डाइजेस्टिव सिस्टम जे मुतालिक़ ॿी वीडियो असां इंशाल्लाह पंहिंजे चैनल ते पोस्ट कंदासीं ऐं ॾिसंदा रहिजो। इंशाल्लाह तव्हांजे लाइ बि फ़ाइदेमंद थींदी ऐं जेको ही वीडियोस ठाहींदो आहियां तव्हांजे लाइ बयानु कंदो आहियां त मुंहिंजे लाइ ऐं बुनियादी मक़सदु हूंदो आहे त पंहिंजी तयारी कयां ऐं मूंखे ही सब्जेक्ट्स जेके आहिनि से स्टडी में गुज़रंदा ईंदा लाज़मी, ऐं जेके दोस्त फ़ाइदो वठणु चाहिनि त उहे हिन मां लाज़मी हिकिड़ी स्टडी आहे ऐं फ़ाइदेमंद रहंदी।